मुल्क की मौजूदा सूरत हाल के पेश नज़र हम हिंदू बिरादरी भी टनो आदम की पंचायत और सब बिरादरी लोग पाकिस्तान अफवाज के साथ और पाकिस्तान की शान बशान है। ये वतन हमारा है, हमें जान से प्यारा है। हम अफवाज पाकिस्तान की हौसला अफजाई के लिए आज ये रैली निकाली गई है। टनो आदम की पंचायत सब हिंदू बिरादरी की जानिब से सब एक साथ, सब एक आवाज़ है कि हम पाकिस्तान की बका और सलामती पर कोई समझौता नहीं चाहते। पाकिस्तान सबसे पहले, सबसे ज़्यादा पहले पाकिस्तान, आखिर में कोई जो भी चीज़, लेकिन मज़हब अलग से, लेकिन जो धरती है, जो ज़मीन है, जो वतन है, वो सबसे पहले। वतन की आँच, कभी वतन पर कोई आँच ना आए, ये हम चाहते हैं। और हमारे नौजवान पुरज़्म में चाहते हैं कि हमें भी अगर खिदमत का मौका मिले तो वतन के लिए अपनी जान की बाजी लगा। फ़ौजूं जंग लड़ंदियूं आहिनि, मगर उन्हनि खे जज़्बो खपंदो आहे। जज़्बो आवाम सां गॾु, ऐं आवाम में असां हिंदू क़ौम बि गॾो गॾु आहियूं। हिन मुल्क जा रहवासी आहियूं, हिन मुल्क में ॼमिया आहियूं, हिन मुल्क सां ई मरणो आहे। हिन मुल्क खां वधीक छा, जॾहिं बि क़ौम हिकु आवाज़ थी करे फ़ौज सां साथी आहे त फ़ौज जो हौसलो बुलंद थी करे ऐं दुनिया जी हर ताक़त सां टकराइण जी ताक़त फ़ौज खे मिले थी। भारत मुसलसल बॉर्डर ते बिला इश्तिहार फायरिंग थिए पई, उन खां पोइ हींअर भारतीय पायलट बि जेको सो पाकिस्तान जे हवाले कयो आहे, पर उतां जी मीडिया, उते जी आवाम मुसलसल पाकिस्तान खे इन धमकियुनि सां जवाब पिया ॾियनि त हू असांजे माना हिकिड़ो धमकियुनि में अची वियो आहे ऐं असांजो प्रेशर हो, ऐं जेको जंहिंजे करे उन्हनि इहो पाकिस्तान जे मुसलसल क़यादत जी हितां खां इहो ई पैगाम रहियो आहे त असां अमन चाहियूं था, ऐं सिर्फ़ु अमन जे ख़ातिर, अमन जी वधीक हिमत ते हथी ॾियण जे लाइ असां हितां जो पायलट वापसि असां जंग था चाहियूं। पर भारत जी मीडिया, भारत जा माण्हू, भारत जा उते रहवासी मुसलसल इहो चवनि पिया त असां पाकिस्तान जो नामो निशान मिटाए छॾींदासीं। इन में छा चवंदो? इहो त सरासर ग़लति आहे। केर बि हिन वक़्त में कहिड़ो बि मुल्क कंहिंजी हस्तीअ खे मिटाए नथो सघे। हेतिरी बैन अल-अक़वामी मीडिया ऐं दुनिया सॼी ॾिसे पई त पाकिस्तान जो किरदारु कहिड़ो आहे। जंगुनि जे धमकियुनि जे जेकॾहिं ख़तरे खां जेकर पायलट वापसि थिए हा त उहो पायलट खे केरायूं बि कोन हा। पाकिस्तानी फ़ौज जे करे एॾी